महज़ब रवैया बेमरवती के माण्हू खे गार ॾियण नफ़रत पे खेड़ण बदगुमानी पैदा करण ये अहिड़ा तरीक़ा आहिनि जेके न सिर्फ़ इंसान जे पंहिंजी ज़ात जे लाइ बुराई पैदा कंदा आहिनि पर बदअख़लाक़ी अहिड़ो अमल आहे जेको इंसान जे पूरे समाज खे पूरे मुआशरे खे बिगाड़े छॾींदो आहे। इहो अहिड़ो गुनाह आहे अहिड़ो अमल आहे सिर्फ़ बदअख़लाक़ी जो असर माण्हू जी पंहिंजी ज़ात ताईं महदूद न रहंदो आहे बल्कि बदअख़लाक़ी बदख़ुल्की बुरियूं आदतूं इंसान जे रिश्तनि खे टोड़े छॾींदियूं आहिनि ख़ानदाननि खे कमज़ोर करे छॾींदियूं आहिनि। हाणे हिकिड़े माण्हू जी आदत आहे रुॻी वेठो गारियूं ॾे रुॻी घटि वधि वेठो ॻाल्हाए त उन सां केरु रिश्तो ऐं तालुक़ क़ाइमु कंदो। हिकिड़ो माण्हू आहे जेको सॼो ॾींहुं वेही ताना ऐं मेहणा ॾे को चाचो अचे भाइटियो अचे मामो अचे रिश्तेदार आयो आहे उनखे वेही ताना ॾे उन सां उनखे एहसान जताए मूं तोसां हीअ भलाई कई आहे या उनजी मज़ाक उनजो तमस्सुख़र उॾाए मज़ाक उॾाए ऐं उनजे बारे में बुरा लफ़्ज़ ॻाल्हाए गारियूं ॾे केरु रिश्तो क़ाइमु कंदो उन सां इन सां रिश्तेदारियूं टुटंदियूं। जेकॾहिं माण्हू दुकानदार आहे तिजारत करण वारो आहे पंहिंजे दुकान ते वेही गिराकनि खे गारियूं ॾे उन्हनि खे दड़का ॾे उन को माण्हू सौदो वठणु आयो आहे उन सां मुंहं में घुंज विझी ॻाल्हाए ऐं साईं मुंहिंजा चहिरे में रौनक न हुजे केरु उन खां सौदो वठणु ईंदो। उनजो रवैयो उनजो तरीक़ो जेकॾहिं मुस्कुराईंदड़ चहिरे वारो हूंदो मोहबत वारो हूंदो माण्हू ॿिया दुकान छॾे अचे हिन खां सौदो वठणु ईंदो। सरकारी उहिदेदारनि खे त अल्लाह ताला अख़लाक़ जी दात ॼण खसे वरिती आहे। अल्लाह ॼण के सरकारी ऑफिस में के मुस्लमान जो कमु न विझे का बि ऑफिस आहे कोड़ो सरकारी उहिदेदार उन्हनि ख़बर आहे पघार असांखे गवर्नमेंट ॾिए थी ऐं असां साईं मुंहिंजा पका लॻा वेठा आहियूं थिया पोइ माण्हुनि खे छिड़पींदा नितींदा घटि वधि ॻाल्हाईंदा कंहिंजे कमु न ईंदा रिश्वतखोरी कंदा मुस्लमाननि जी तज़लील कंदा तहक़ीर कंदा। ॾिठो अथव तव्हां ख़ुसूसन सरकारी उहिदेदारनि जे लाइ अख़लाक़ अपनाइणु तमामु ज़रूरी आहे। हिकिड़ो सरकारी उहिदेदार ॿिया जेके मज़हब जी मसनत ते वेठा आहिनि आलिम आहिनि पीर आहिनि साईं मुंहिंजा मुबल्लिग आहिनि तक़रीर करण वारा आहिनि माण्हुनि खे दीन सेखारण वारा आहिनि माण्हू उन्हनि वटि दीन सिखण जे लाइ अचनि था उन्हनि वटि क़ुरान पढ़ण जे लाइ अचनि था उन्हनि वटि मदीने वारे साईं जो पैगाम वठण जे लाइ अचनि था। हाणे मुबल्लिग जो पंहिंजो रवैयो पंहिंजो तरीक़ो पंहिंजा अख़लाक़ सुठा न हूंदा त माण्हू उन्हनि खां छा सिखंदा। उनजे चहिरे ते मुर्क न हुजे उनजी ज़बान में कूड़ हुजे उनजी दिलि में कीनो हुजे बुग़्ज़ हुजे उनजी ज़बान गारियूं ॾे बराबरि तव्हां पीर आहियो बराबरि तव्हां मुफ़्ती आहियो बराबरि तव्हां आलिम आहियो भला तव्हां सुठनि अख़लाक़नि जा मालिक आहियो की न आहियो। सरेआम हिकिड़ो मुफ़्ती साईं मुंहिंजा गारियूं वेठो ॾे तक़रीर में अहिड़ियूं गारियूं ॾे जो आम माण्हू बि अहिड़ी गार न ॾे के चए बाबा तूं गारियूं छो थो ॾी चए गारियूं छो न ॾे अलाह जो क़ुरान में गार ॾिनी आहे माज़ अल्लाह अस्तग़फिरुल्लाह हो जेको क़ुरान जी आयत आहे उतुल्लिम बअद ज़ालिक ज़नीम त अल्लाह ताला जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह फरमायो जेको तुंहिंजो मुखालिफ़ आहे दुश्मन आहे उहो हराम जो नुत्फ़ो आहे। त हाणे उहो अल्लाह हक़ीक़त बयानु कई आहे कंहिं ॻाल्हि अल्लाह ॻाल्हियूं ॾियणु सेखारे लाहौर में वेठो आहे जो मुफ़्ती आहे सॼो ॾींहुं गारियूं थो ॾे तक़रीर में न नंढी थो छॾे कंहिंजी न वॾी अहिड़ी गुफ़्तगू थो करे को माण्हू आम पंहिंजी निजी कचहरी में अहिड़ी गुफ़्तगू न करे जेको मिंबर ते वेही तक़रीर में थो चए ऐं माण्हू वरी अलाह जा पाना अहिड़ा जेके इर्द गिर्द वेठा आहिनि उहो गार थो ॾे था चवनि सुभान अल्लाह वाह वाह जी मुफ़्ती साहिबु तक़रीर कई आहे। तव्हां ॻाल्हि सम्झो था हले कोन था सम्झो। जेकॾहिं को माण्हू सोम सलाह जो पाबंद हुजे आलिम हुजे दीनदार हुजे वरी बद अख़लाक़ आहे त इहा इंतिहाई अफ़सोसनाक ॻाल्हि आहे जो उनजे इल्म उनखे अख़लाक़ में सेखारियो। माण्हू अचनि थो वटि त तुंहिंजो अख़लाक़ ॾिसी तुंहिंजो सुहिणो रवैयो ॾिसी ऐं सम्झनि त वाह जो मुस्लमान आहे यार मुस्लमान थिजे जो मुस्लमाननि जो अंदाज़ ऐं रवैयो हे आहे जेको मदीने वारे साईं उन्हनि खे सेखारियो। हज़रत सईदना
फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जे ज़माने में सैयदना उमर फारूक जे दौर में ईरान फतह थियो तो उन जो इलाक़ो आहे हुर्मुज़ान, उन जो जेको बादशाह हुजे, गवर्नर हुजे या बादशाह हुजे, उहो गिरफ़्तार थी मदीने में आयो, उनखे गिरफ़्तार करे आया। उहो पंहिंजे दीन जो मजूसी दीन जेको हुयो उन जो आलिम बि हुयो, बादशाह बि हुयो, आलिम बि हुयो, माण्हुनि खे दीन बि सेखारींदो, दुनिया जो इल्मु बि हुयसि। पोइ हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु चयो त ॿ शयूं अथई, या त मुस्लमान थी या त मरण क़बूल कर, सम्झो था, या त मुस्लमान थी या त मरण क़बूल कर, तोखे मारे छॾींदासीं। जे मुस्लमान थींदे त जेको इलाइक़ो तोखे जितां गिरफ़्तार करे आया आहियूं वरी उनजो तोखे गवर्नर करे वापसि मोकिलींदासीं, मुस्लमान थी। त हो पंहिंजे दीन ते वॾो पुख़्तो पको हुयो। उन चयो त या त तूं लालच तो ॾी, उमर साईं खे लालच तो ॾी त मां मूंखे मुस्लमान थियां त तूं मूंखे गवर्नर बणाईंदे साॻियो, न मां न लालच क़बूल कंदुसि न पंहिंजो दीन छॾींदुसि, मारे छॾ पर पंहिंजे दीन तां कोन हटंदुसि। पोइ हज़रत उमर साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो त हिनखे मारी, हिनखे क़त्ल कयो वञे। उमर साईं खे चई त मूंखे मरण खां अॻु में पाणी जो प्यालो पियारियो त मां पाणी पीअणु चाहियां थो। पाणी माण्हू खणी आयो, पाणी जो प्यालो हथ में हुजे। उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु खे चई त उमर साईं मूंखे ख़तरो आहे त तूं पाणी पीअंदे मूंखे क़त्ल कराए छॾींदे। जलाद बीठो तलवार खयो, जे पाणी पीअंदुसि कोन अॻु में माराए छॾींदे। त उमर साईं चयो त वाइदो थो कयां जेसीं इहो पाणी जो प्यालो ख़ाली न कंदे तेसीं तोखे कोन मारींदुसि, तेसीं तोखे क़त्ल कोन कंदुसि। हुन छा कयो जो प्यालो वठी हारे छॾियो, पाणी जो प्यालो हारे छॾी, हारी जो त हाणे उमर साईं जो वाइदो इहो थियल हो त इहो पाणी पूरो कंदे त पोइ तोखे मारींदुसि। उमर साईं परेशान थियो, मुस्लमाननि खे चई हाणे छा था फ़ैसिलो कयो? चई मुस्लमान वादा ख़िलाफ़ी न आहे कंदो, इहा बदअख़लाक़ी आहे न, वादा ख़िलाफ़ी करे तो वाइदो कयो आहे, हिनखे मारणो न आहे। हाणे पोइ हिकिड़ो सहाबी हुयो, मूंखे नालो ज़हन तां लही वियो आहे, उन सहाबी जे हवाले साईं हज़रत उमर साईं हुनखे कयो त हिनखे वठी वञ, ॿ टे ॾींहं पाण वटि रहांसि। उहो बुज़ुर्ग ज़ाहिद ऐं इबादत गुज़ार सहाबी हुयो। 3 ॾींहं उहो हुर्मुज़ान जो बादशाह हज़रत उमर साईं जे हुन मदीने वारे साईं हुन सहाबी सां गॾु रहियो। 3 ॾींहंनि खां पोइ साॻियो माण्हू आयो, अॼु उमर साईं खे चई त ॿुधा त इस्लाम में दाख़िल थियण जो तरीक़ो छा आहे? छाजे लाइ थो पुछा करी? चई मूं तव्हांजे इस्लाम खे ॾिठो आहे, मूंखे एॾो वणियो आहे जो मूंखे मजूसी धर्म खां नफ़रत थी वई आहे, मूंखे कलमो पढ़ा त मां कलमो पढ़ी मुस्लमान। उमर साईं पुछा कयुसि त छा सबब आहे? अॻु में तूं मरण क़बूल पियो करीं, बादशाही क़बूल न कयई, दुनिया क़बूल न कयई, मौत खे गले पियो लाई, ऐं हींअर बिना चवण जे न लालच न लोभ न ज़िद न तुंहिंजे मथां ज़ुल्म न तोखे सख़्ती कईसीं, ईअं ई तूं मुस्लमान थियण आयो। 3 ॾींहं तो जे माण्हू सां मूंखे छॾियो न, 3 ॾींहंनि में उनजे राति ऐं सुबुह ऐं शाम जा अंदाज़ मूं ॾिठा, उनजी गुफ़्तगू जो तरीक़ो ॾिठो। मूं चयो जेकॾहिं आम कलमे पढ़ण वारे जो इहो अंदाज़ आहे त हिननि जे नबी जो छा शान हूंदो, हिननि जे नबी जा अख़लाक छा हूंदा? बसि मां तव्हांजे अख़लाकनि खे ॾिसी कलमो पढ़ी। उमर साईं फरमायोसि त हाणे तूं मुस्लमान थी, तोखे वरी मां बादशाह थो पढ़ायां, गवर्नर थो कयां। चई न गवर्नर न थींदुसि, मूंखे मदीने में हिते नंढड़ा ॿार ॾेतवा, उन्हनि खे वेही पढ़ायां, दीन सिखायां, सेखारियां, मूंखे हाणे बादशाही क़बूल न आहे, मां सॼी ज़िंदगी मोहम्मद मुस्तफ़ा जो ग़ुलाम हूंदुसि। सुभान अल्लाह। तबलीग सिर्फ़ ज़बान सां न थींदी आहे। माण्हुनि खे क़ुर पढ़ी ॿुधाए त माण्हू मुबल्लिग आहे, क़ुर पढ़ी ॿुधाए, हदीस पढ़ी ॿुधाए, माण्हुनि खे सही मुंहिंजा दीन सेखारे, सिर्फ़ तबलीग ज़बान सां न थींदी आहे। मदीने वारे साईं तबलीग दीन पंहिंजे किरदार सां करे ॾेखारी, महबूबन करीमन अहिड़ो अंदाज़ अपनायो। हाणे ॾिसो न, पूरी ज़िंदगी मदीने वारे साईं कंहिंखे झिणकियो न हुयो, कंहिंखे गार न ॾिनी हुई। मदीने वारे साईं पूरी ज़िंदगी, नबवी ज़िंदगी, ऐलान नबूवत खां अॻु जी ज़िंदगी या मक्की ज़िंदगी, मदीने वारे साईं कॾहिं कंहिंसां झगड़ो न कयो,
कंहिं ॾे कंहिंजो हिसाब किताब बाक़ी न छॾियो। महबूबन करीमन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम पूरी ज़िंदगी कंहिंजी दिलि न ॾुखाई, कंहिंजी दिलि न रंजाई। पूरी सीरत जा बाब खोले ॾिसो, किथे बि तोखे ईअं न मिलंदो त मदीने वारे साईं जे सदके जे ज़रिए कंहिंखे ॾुख पहुतो हुजे, ग़म पहुतो हुजे, या महबूबन वादा खिलाफ़ी कई हुजे, मदीने वारे साईं को अहिड़ो कमु कयो हुजे जेको नापसंदीदा हुजे। न, अल्लाह जो क़ुर तो फरमाए इन्नका लअला खुलुकिन अज़ीम, ओ मुंहिंजा महबूब, मां अल्लाह तोखे आला अखलाकनि जो मालिक सुभान अल्लाह सुभान अल्लाह। बदखुल्की जूं केतिरियूं ई सूरतूं आहिनि, जीअं कूड़ ॻाल्हाइण, हसद रखणु, गुस्से में ॿियनि खे तकलीफ़ ॾियणु, वादा खिलाफ़ी करणु, दिलि में हसद रखणु, माण्हुनि खे हक़ीर सम्झणु, कंहिंजी दिलि आज़ारी करणु, कंहिंखे तकलीफ़ पहुचाइणु, इहे सभु बुरियूं आदतूं आहिनि। हिकिड़े वण मिसल आहिनि, हिकिड़ो वणु आहे, उन में शाखूं आहिनि, इहे बुरियूं आदतूं उन जूं शाखूं आहिनि। उनजी जड़ पाड़ वञी इंसान जे ईमान में लॻंदी आहे, जेका ईमान खे तबाह ऐं बर्बाद करे छॾींदी आहे। जेको माण्हू बद अख़लाक़ आहे न, उन मां ईमान जो नूर मोकिलाए वेंदो आहे, ईमान जी लज़त मोकिलाए वेंदी आहे। उन करे मुस्लमान खे घुरिजे त पंहिंजे अख़लाक़नि जो इस्लाह करे, पंहिंजी ज़बान में नरमी पैदा करे, पंहिंजे अमल में इख़लास पैदा करे, शफ़क़त सां पेश अचे, माण्हुनि सां इज़त सां पेश अचे, दिलि में हसद न रखे, कीनो न रखे, कंहिंसां नफ़रत न रखणु घुरिजे, मदीने वारे साईं जे तरीक़े ते हले, पंहिंजे समाज में ख़ुशि अख़लाक़ी जा अफ़राद पैदा करे, पाण बि ख़ुशि अख़लाक़ बणिजे, ॿियनि खे बि सुहिणो बणाए। इन सां असांजो घर बि सुहिणो थींदो, असांजो मुआशिरो भलो थींदो, असांजे मुस्लमाननि में मुहबत ऐं मेट पैदा थींदो, त अमन ऐं सुकून वारो माहौल पैदा थींदो। मदीने वारे साईं फरमायो अल खुल्क़ु सय्यिउ युफ़सिदुल अमल कमा युफ़सिदुल खल्लुल असल। मदीने वारो साईं तो फरमाए बदखुल्की अमलनि खे ईअं ज़ाया करे छॾींदी आहे जीअं सिरको माखीअ खे ख़राब करे छॾींदो आहे। माखी आहे न, माखी उहा पई हुजे, उहा सालनि ताईं रखी हूंदी न, ख़राब कोन थींदी। हींअर फिरौन मरी विया, फिरौन जा मक़बरा मिस्र में खोलिया विया, उन्हनि पाण सां पंहिंजे लाइ माखी पंहिंजे कुबनि में रखाए छॾी हुई। माखी अहिड़ी शइ जो ख़राब न थींदी आहे। पोइ उनखे 3000 साल गुज़री विया, 3000 सालनि खां पोइ उन जूं क़बरूं खोलियूं हुयूं, त उन्हनि में माखी ओड़ी जोड़ी ताज़ी ताज़ी सही सलामत थी, माखी ख़राब न थींदी आहे। पर माखी में हिकिड़ो चमचो तव्हां सिरके जो मिलायो त माखी ख़राब थी वेंदी, माखी फिटी वेंदी। तव्हां साईं मुंहिंजा निमाज़ूं पढ़ो, रोज़ा रखो, ज़कातूं ॾियो, ख़ैरातूं करियो, तव्हांजे ॾाढ़ी हुजे चहिरे ते, पटको पायो, सजदा ॾियो, रोई रोई दुआऊं घुरो, तव्हां साईं मुंहिंजा वॾा नेक साले पारसा वलीउल्लाह सॾायो। पर जेकॾहिं तव्हांजे अंदरि बद अख़लाक़ी आहे, बदखुल्की आहे, नबी साईं तो फरमाए तव्हांजा हड़ई अमल चट थी वेंदा। न निमाज़ तव्हांखे नफ़ो ॾींदी, न रोज़ो तव्हांखे नफ़ो ॾींदो, न ज़कात तव्हांखे नफ़ो ॾींदी, न भलाई तव्हांखे फ़ाइदो ॾींदी, न अल्लाह जी फ़रमाबरदारी तव्हांखे नफ़ो ॾींदी, जो तव्हां बद अख़लाक़ बणिजी वेंदा। मुंहिंजो आका तो फरमाए मा मिन ज़म्बिन अअज़म इंदल्लाह मिन सूइल ख़ुलुक़। अल्लाह वटि बदखुल्की खां वधीक ॿियो को गुनाह आहे ई कोन्हे। बदखुल्की, बद अख़लाक़ी करे, माण्हू जा हक़ पामाल करे, माण्हुनि सां ज़्यादती करे, त इन खां वॾो ॿियो को गुनाह आहे ई कोन्हे। तव्हां ॻाल्हि सम्झो था हले कोन? मदीने जो ताजदार तो फरमाए इन मिन अबग़दिकुम इलैया व अबअदिकुम मिन्नी मजलिसन यौमल क़ियामति लिसरसारून वल मुतशद्दिकून वल मुतफ़ैहिकून। क़यामत जे ॾियारे हर को चाहींदो त असांखे मदीने वारे साईं जो पाड़ो नसीब थिए। क़यामत जे ॾियारे हर मुस्लमान चाहींदो त नबी जी शिफ़ात नसीब थिए, साईं जे लिवाए हम्द जे हेठां जाइ मिले, मदीने वारे साईं जे हेठां कोसर जो प्यालो मिले। पर नबी साईं तो फरमाए उन ॾियारे सभु मुस्लमान मुंहिंजे वेझो हूंदा, पर 3 बदबख़्त मूं मोहम्मद करीम परे कया वेंदा, मां उन्हनि खां नफ़रत करण वारो बणिजी वेंदुसि। हिकिड़ा उहे जेके बदखुल्क आहिनि, वाचूं फाड़े ॻाल्हाइण वारा, गुरूर ऐं तकब्बुर सां वाचूं टेड़े ॻाल्हाईंदा आहिनि, कंहिंखे हक़ीर ॼाणण जे लाइ, या बद अख़लाक़ी करण वारा हुजनि, तकब्बुर करण वारा हुजनि ऐं बदखुल्क हुजनि, अल्लाह ताला इनखे मूं मोहम्मद करीम खां परे करे छॾियो। अल्लाहु अकबर कबीरा। ऐं नबी साईं फरमायो त अर्ज़ कयो या रसूल अल्लाह
क़ील रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन फुलानतिन तक़ूमुल लैल व तसूमुन नहार। या रसूलल्लाह, असांजे पाड़े में हिकिड़ी औरत आहे, वॾी नेक सालेह औरत आहे, इबादत गुज़ार आहे, बंदगी करण वारी आहे, रातियुनि जो जाॻंदी आहे, ॾींहं जो रोज़ा रखंदी आहे, एॾी पास आहे सॼी राति अल्लाह जी इबादत कंदी आहे, ॾींहं जो रोज़ा रखंदी आहे, वॾी इबादत कंदी आहे, पर या रसूलल्लाह हुन में हिकिड़ी आदत आहे जो तुज़ी जीरानहू बिलिसानिहा, पंहिंजे ज़बान जे ज़रिए पंहिंजे पाड़े वारनि खे अज़ियत पहुचाईंदी आहे। ज़बान जे ज़रिए बदअख़लाक़ी आहे न, ज़बान जे ज़रिए पंहिंजे पाड़े वारनि खे नुक़सान पहुचाईंदी आहे। नबी साईं फरमायो ला ख़ैर फ़ीहा हिय फ़िन्नार, उनखे ॿुधायो त हुन में को ख़ैर न आहे, इहा जहन्नम जी बाहि में उछलाए। भली नमाज़ पढ़े, भली रोज़ा रखे, भली अमल करे, भली नेक बणिजी वञे, पर जे बदअख़लाक़ आहे उनखे जहन्नम जी बाहि में उछलाएगी। माज़अल्लाह अस्तग़फ़िरुल्लाह। ऐं साईं फरमायो ला यदखुलुल जन्नतल जवाज़ वला जअज़रियो, जेको माण्हू बदतमीज़ आहे, झगड़ालू आहे, बदखुल्क हुजे, इनखे अल्लाह ताला हरगिज़ जन्नत में दाख़िल कोन फरमाए, जन्नत में कोन ईंदो। अल्लाह अकबर कबीरा। हेॾां मूं तव्हांखे ॿुधायो हेतिरियूं हदीसूं मां सॼो रमज़ान तव्हांखे ॿुधायां पियो, नंढड़ियूं नंढड़ियूं नेकियूं कयो त तव्हांखे अल्लाह ताला कीअं जन्नत में दाख़िल कंदो। हिकिड़ो नफ़िल तव्हांखे जन्नती बणाए छॾे, हिकिड़ो रोज़ो तव्हांखे जन्नती बणाए छॾे, पर उन्हनि सभिनी अमलनि खे इहा बदअख़लाक़ी धोई चट करे छॾींदी, जन्नत जे विच में संधो तव्हांजे लाइ बणिजी वेंदी। ऐं नबी साईं फरमायो इन्न शर्रन नास इंदल्लाहि मंज़िलतन यौमल क़ियामति मन तरकहुन नास इत्का शर्रिही, क़यामत जे ॾियारे अल्लाह वटि दर्जे जे लिहाज़ खां सभ खां बदतरीन माण्हू उहो हूंदो, सभ खां बुछड़ो माण्हू उहो हूंदो जंहिंजे शर खां, जंहिंजी बदअख़लाक़ी खां, जंहिंजे झगड़े खां, जंहिंजी बुरी ज़बान खां माण्हू उन सां गॾु वेहणु छॾे ॾिए। यार हिन सां गॾु वेहंदासीं बेइज़ती कंदो, यार हिन सां गॾु वेहंदासीं ज़लील कंदो। ॾिठा अथव न हिकिड़ा माण्हू अहिड़ा आहिनि, हासिकार माण्हू चवंदा यार इहो न अचे त भलो आहे, वेहंदो मजलिस में त माण्हू उथी वेंदा। नबी साईं फरमायो इहो बदतरीन ऐं बुछड़ो तरीन माण्हू आहे। माज़अल्लाह अस्तग़फ़िरुल्लाह। नबी साईं फरमायो ला यकूनुल मुमिन तआनन वला लआनन वला फाहिशन वला बग़िया, उहो माण्हू हरगिज़ मोमिन नाहे जेको ताना ॾींदड़ आहे, लानत कंदड़ आहे, फहश गुफ़्तगू कंदड़ आहे, बद ज़बानी करण वारो आहे, इहो मोमिन आहे ई कोन, इहो ईमान वारो थी नथो सघे। मोमिन उहो आहे जेको ताना न ॾींदो आहे, दुआऊं ॾींदो आहे। मोमिन उहो आहे जेको लानत न कंदो आहे बल्कि भलाई जी ॻाल्हि कंदो आहे। मोमिन उहो न आहे जेको बदज़ुबानी करे, मोमिन उहो आहे जेको सुठी गुफ़्तगू करे जंहिंसां माण्हू जे दिलनि में सुकून पहुचंदो आहे। इन्नल्लाह युबग़िदुल फाहिश अल मुतफ़हिश, मदीने वारे साईं फरमायो बेशक अल्लाह ताला बदज़बान ऐं बेहूदा ॻाल्हि करण वारे सां नफ़रत कंदो आहे। तव्हां ॻाल्हि सम्झो था। हाणे इन बदअख़लाक़ी खां बचण जे लाइ मूं वटि कई हदीसूं आहिनि, टाइम न आहे। इन बदअख़लाक़ी जी आदत खां बचण जे लाइ छा करणु घुरिजे, कहिड़ो अमल करणु घुरिजे जंहिंसां माण्हू इन बुरियुनि आदतुनि खां पाण खे बचाए छॾे, इन बुरियुनि आदतुनि मां निजात मिली वञे। तव्हां चाहियो था तरीक़ो तव्हांखे ॿुधायां थो। इन जो तरीक़ो हज़रत सैयदना इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह ताला अलैहि फरमायो आहे त पंहिंजे नफ़्स जो तज़कियो कयो। क़द अफ़लह मन ज़क्काहा, क़ुरान तो फरमाए तहक़ीक़ कामयाब थी विया उहे माण्हू जन पंहिंजे नफ़्स जो तज़कियो कयो आहे, यानी पंहिंजे नफ़्स खे पाक कयो आहे। जीअं जिस्म खे धोइबो आहे न, हिते पलीती लॻी वञे, मिटी लॻी वञे, गंदगी लॻी वञे, छा कंदासीं असां हिन ते पाणी मारींदासीं। जेकॾहिं गहरी गंदगी आहे त हुनखे साबुण सां धोईंदासीं, हुनखे मलींदासीं, मटींदासीं, ज़ोर ॾींदासीं, घणो मटींदासीं जीअं इहा शइ लही वञे। सम्झो था, हिकिड़ा गुनाह आहिनि जेके अल्लाह जे ज़िक्र करण सां लही वेंदा आहिनि, पर हिकिड़ा गुनाह अहिड़ा आहिनि जेके इंसान जे सीने में, रूह में, दिलि में टंबड़ी वेंदा आहिनि। उन्हनि खे लाहिण जे लाइ पोइ घणी महिनत ऐं मुशक़त करणी पवंदी आहे। उनजे लाइ तज़किया नफ़्स कयो। तज़किया नफ़्स छा आहे? उन जा 4 तरीक़ा आहिनि, 4 कम करणा आहिनि। हिकिड़ो मुशारिता, जॾहिं बि अमल करण लाइ पंहिंजी ज़ात सां शर्त रखो। माना सुबुह जो जीअं निंड मां उथो न, हज़रत इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैहि तो फरमाए जीअं निंड मां अखि खुले, तवज्जो ॾिजो, गौर सां ॻाल्हि,
जियां अख खुले त पंहिंजी ज़ात सां पंहिंजो पाण सां वाइदो कयो त अॼु मां कंहिंखे तकलीफ़ न ॾींदुसि। तव्हांखे ख़बर आहे तव्हांजे अंदरि कहिड़ा गुनाह आहिनि। तव्हांजो अॼु मां ज़िना न कंदुसि, अॼु मां कूड़ न ॻाल्हाईंदुसि, अॼु मां कूड़ो कसम न खणंदुसि, अॼु मां कंहिंसां बदअख़लाक़ी न कंदुसि। पंहिंजे नफ़्स खे अल्लाह जे ख़ौफ़ जे शर्तनि ते ॿधी छॾियो। सुबुह साण उथो न, अवल इहा नियत कयो अॼु कूड़ न ॻाल्हाईंदुसि, अॼु बुरो अमल न कंदुसि, अॼु मां साईं मुंहिंजा हे बुराई न कंदुसि, हे गुनाह न कंदुसि। उन खां बाद में आहे मुशारिदा, खां बाद में आहे मुराक़बा। मुराक़बा माना जेको तव्हां शर्त ॿधो, जेको तव्हां पंहिंजो पाण खे हिकिड़ो ज़ाब्तो ॾिनो, उन ज़ाब्ते उन शर्त जी निगरानी कयो। निगरानी कयो यानी सॼो ॾींहुं पंहिंजे अमलनि ते नज़र रखो त कावड़ त कोन आई आहे मूंखे, मां कूड़ त कोन ॻाल्हाए वेठो आहियां, मां बुरो अमल त कोन करे वेठो आहियां, या को अहिड़ो कमु त कोन्हे जंहिंजे मूंखे उहो जेको शर्त रखियो हुयमि इहो कमु मूंखे ओॾे त कोन वठी वेंदो। हे यार आयो आहे ज़रूरु मूंखे हे बदकारी ते वठी वेंदो, ज़रूरु हे यार आयो आहे यार इन सां न आहे वेहणो, इहो बुरो यार मूंखे वठी वेंदो ज़रूरु। पंहिंजो पाण ते ज़ाब्ते जी निगरानी कयो, इनखे चइबो आहे मुराक़बा। सुभान अल्लाह। ऐं उन खां बाद में आहे मुहासबा। मुहासबा यानी पाण खे परखणु। पोइ जॾहिं शाम थिए राति जो सुम्हण जे लाइ सुबुह जो उथण वक़्तु शर्त रखियो वियो, मुहासबो वरी राति जो सुम्हण वक़्तु थींदो आहे। जेॾी महिल बिस्तरे ते अचो ओॾी महिल गौर ऐं फ़िकिर कयो, सॼे ॾींहं जे रील खे हलायो। राति जो सुम्हण वक़्तु पंहिंजे सॼे ॾींहं जे कमनि में हिसाब कयो त मूं कहिड़ियूं नेकियूं कयूं ऐं कहिड़ा गुनाह कया। नेकियूं जेकॾहिं थियूं आहिनि, भलाई जा कम थिया आहिनि, त उन ते अलाह जो शुक्र अदा कयो, मुंहिंजा मौला तुंहिंजा अहसान, निमाज़ जी तौफ़ीक़ ॾिनई, रोज़ो रखण जी तौफ़ीक़ ॾिनई, तिलावत करण जी तौफ़ीक़ ॾिनई। पर जे गुनाह थी वञे, बदकारी थी वञे, बेफ़रमानी थी वञे, त उन जे मथां शर्मसार थियो, उन जे मथां तौबा ताइब थियो। सुम्हण खां अॻु में पंहिंजे सॼे ॾींहं जे गुनाह जी माफ़ी वठो। ऐं तव्हांखे यादि अचे तव्हां कंहिंजो हक़ टोड़ियो आहे, कंहिंसां ज़्यादती कई आहे, त पंहिंजो पाण खे मजबूर कयो त सुभाणे इन माण्हू खां मां माफ़ी वठंदुसि जंहिंजो मूं हक़ खाधो आहे। इनखे चइबो आहे मुहासबा। उन खां बाद में आहे मुआतबा, यानी पंहिंजे नफ़्स खे सज़ा ॾियणु। जे तव्हां सुधरणु चाहियो था, जे तव्हां नेकी करणु चाहियो था, जेकॾहिं तव्हां अल्लाह जी राह में अचणु चाहियो था, पंहिंजो पाण खे मुस्तफ़ा जो सचो ग़ुलाम बणाइणु चाहियो था, त इन ॻाल्हि ते अमल करिणो आहे। मुआतबा यानी पंहिंजो पाण खे जेकॾहिं नफ़्स खां ग़लती करे वेहे, या कंहिंजी दिलि दुखाई थी, कंहिंखे अज़ियत ॾिनी वई, त उनजी तलाफ़ी कयो। ईअं जो वञी हुन खां माफ़ी वठो। पाण हाणे गुरूर आहे, तकब्बुर आहे, अना यार मां कीअं माफ़ी वठां, मजबूर कर पाण खे। अल्लाह जे नबी जो हुकुम आहे, अल्लाह जो अमर आहे, हिन खां माफ़ी वठणी आहे। जेकॾहिं तव्हां अहिड़ो कमु करे वेठा आहियो जंहिंजी ॿी का तलाफ़ी न आहे, त पंहिंजो पाण खे मजबूर कयो आहे, हे गुनाह थियो त मां 4 रकात नफ़िल अदा कंदुसि, त मां हेतिरो सदको कंदुसि। हाणे जॾहिं इहो इरादो कंदो न, पोइ नफ़्स ॿीहर ग़लती करण खां की पाईंदो। यार जे ग़लती कंदुसि त मूंखे वरी ख़ैरात करणी पवंदी, मूंखे तहजुद पढ़णो पवंदो, मूंखे सलात तस्बीह पढ़णी पवंदी, मूंखे हे अमल करणो पवंदो। इन 4 कमनि जा पाबंद बणिजी वञो, अल्लाह ताला तव्हांखे बद अख़लाक़ी खां निजात ॾेई छॾींदो। अमल कबो इंशाअल्लाह। ॻाल्हि सम्झ में आई हले कोन आई। ऐं ॿियो त ख़ामोशी इख़्तियार कयो, घणो न ॻाल्हायो। घणी बद अख़लाक़ी ज़बान जे ज़रिए थींदी आहे। ख़ामोशी इख़्तियार कयो, ज़िद खे छॾे पंहिंजे नफ़्स जी मुखालफ़त कयो। नफ़्स चवे थो त तकब्बुर कयूं त आजिज़ी इख़्तियार कयो, नफ़्स चए थो त कंहिंसां ज़्यादती कयां त ओॾी महिल माण्हू सां भलाई करे छॾियो। पंहिंजे नफ़्स जी मुखालफ़त कयो। ऐं बद अख़लाक़ी खां बचण जो बहितरीन तरीक़ो अल्लाह वारनि जी सोबत में वेहण आहे। सोबत जो वॾो असरु थींदो आहे, संगत जो तमामु वॾो असरु थींदो आहे। भलनि जी सोबत माण्हू खे भलो बणाए छॾींदी आहे। ऐं उन खां बाद में जेकॾहिं बद अख़लाक़ी खां बचणु चाहियो था त पंहिंजे मौत खे यादि कयो, घणो यादि कयो। हाणे ज़िंदगी पुॼाणी ते पहुचण वारी, अॼु न सुभाणे मरंदासीं। अहिड़ो त कमु न कयूं जंहिंखां पोइ मरण खां पोइ माण्हू असांजे लाइ दुआ घुरण जे लाइ न अचनि, असांजे जनाज़े में असांजी नेकी न करे सघनि। पंहिंजो पाण खे मलामत कयो, मौत खे यादि कयो। हाणे इहो हिकिड़े 2 ॾींहंनि जी ॻाल्हि न आहे, 5 ॾींहंनि जी ॻाल्हि। 5 ॾींहंनि में कमु कयोसीं, हे मानी न आहे जो खाधी जी हज़म थी वई, न। हिन ते हे जेके ॻाल्हियूं ॿुधायमि, इन ते हमेशह इख़्तियार करणी आहे, सदाईं जे लाइ अमल करिणो आहे, दवाम इख़्तियार करिणो आहे, जंहिंखां बाद में असांजी दिलि अल्लाह जे नूर सां मुनव्वर थी। अल्लाह ताला असांखे पंहिंजे हबीब जो सचो आशिक़ बणाए। अल्लाह ताला असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए।